नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे नोशहरोफिरोज खां ख़बर ॾींदा हलूं त दहशतगर्दी तोड़ जे जज काज़ी मंज़ूर जी अदालत शहीद सहाफ़ी जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार टाउन चेयरमैन शकील अहमद राजपुर ऐं उस्ताद ग़ुलाम अली राजपुर जी ज़मानत रद्द करे अदालत जे अताते में हथकड़ियूं हणाए पुलिस हवाले करे छॾियो आहे। अदालत में फ़रियादी दाऊद खान जे वकील सैयद ज़ाहिद अली शाह पंहिंजे दलील ॾींदे मौक़ुफ़ इख्तियार कयो त टाउन चेयरमैन शकील अहमद राजपुर ऐं ग़ुलाम अली राजपुर शहीद सहाफ़ी अली शेर राजपुर जे क़त्ल में मुलविस संदसि ज़मानत रद्द करे पुलिस कस्टडी हवाले कयो वियो आहे। ॿुधणी दौरान जांच टीम जे अॻुवां DSP मोहम्मद अयूब दर्स ऐं इन्वेस्टिगेशन ऑफिसर राजा नवीद पंहिंजे मौक़िफ़ पेश कंदे अदालत खे ॿुधायो त ॿई जवाबदार क़त्ल में मुलविस आहिनि ऐं इन्वेस्टिगेशन लाइ पुलिस हवाले कया वञनि। अदालत अहिड़ो मौक़िफ़ ॿुधण बैदि जवाबदार टाउन चेयरमैन शकील अहमद राजपुर ऐं उस्ताद ग़ुलाम अली राजपुर जी ज़मानत रद्द करे जांच पुलिस हवाले करे छॾी। वाज़े रहे त ॿई जवाबदार हाई कोर्ट जे प्रोटेक्ट बेल ते हुआ ऐं 18 मई ते दहशतगर्द तोड़ अदालत नौशहरोफिरोज में कच्ची ज़मानत जी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। मौक़िफ़ इख्तियार कयो हो त असां बेगुनाहियूं असांखे दुश्मनी तहत फसायो वियो आहे, असांजी ज़मानत पकी करे इंसाफ़ कयो वञे, जंहिंजी ॿुधणी अॼु दहशतगर्द तोड़ अदालत में थी हुई, जंहिं ते अदालत ज़मानत रद्द करे वधीक जांच लाइ पुलिस हवाले करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।